जय श्री झूलेलाल। दोस्तों, जयपुर शहर जे अंदर जेको मामलो थियो दिव्या आत्महत्या मामलो, वो जल्द ही उन ते एफ आई आर लगण वारी है ऐं लगभग ठंडे वस्ते में पहुंची चुका है मामलो। जी हाँ दोस्तों, यो मामलो ठंडे वस्ते में आहे। जहाँ तक पुलिस जो चवणु आहे कि असां वटि कहिड़े प्रकार जो को भी सबूत कान्हे जंहिंसां कि असां कंहिं माण्हू खे झले सघूं। ऐं उते ई अगरि उन्हनि जे घर वारनि जी ॻाल्हि करूं था त उन्हनि जो लगातार आरोप आहे कि हिन में स्कूल वारा दोषी आहिनि। दोस्तों, ये मामलो ॾाढो खिचजो हो। इन खे वठी करे कई संगठन धरना प्रदर्शन भी कया, जंहिंमें सभिनि खां वधीक जंहिं पंहिंजो कार्य करियो उहो हो सिंधी एकता मंच, जंहिं पहिरें ॾींहं खां वठी काफ़ी ॾींहं इन परिवार सां गॾु जुड़ियल रहियो, पुलिस विभाग में वियो ऐं काफ़ी वॾे माण्हुनि खां मिलियो ऐं तंहिंजे अलावा लगातार धरना प्रदर्शन भी कई। पर किथे न किथे चवंदा आहिनि न कि जेसि ताणी ॿधी कान हूंदी त असां सां गॾु अहिड़ा कांड थींदा रहंदा। जी हाँ दोस्तों, इहा आहे ॿधीअ जी कमी, एकता जी कमी। अगरि असां तव्हांखे लेटेस्ट जी ॻाल्हि ॿुधायूं त हाल ई 5 ॾींहं पहिरीं जयपुर में हिकिड़ो एक्सीडेंट थियो हो। दोस्तों, उन अंदरि अहिड़ी एकता नज़र आई कि उन्हनि माण्हुनि रोड जाम कया ऐं बाक़ाइदा दुकानूं बंदि कराइनि ऐं 24 कलाके में मृतकनि लाइ करे बाक़ाइदा CM हाउस मां जेकी चीज जेके फंड स्वीकृत थियो, राशि स्वीकृत थी, हिकिड़ी नौकरी भी उन्हनि जी तरफ़ां CM जे साहब जी तरफ़ां इहा मिलियो उन्हनि जे घर वारनि खे। त हीअ सभु एकता आहे, हीअ सभु एकता आहे। असां सिंधी छा पिया करूं? न यार, मूंखे त दुकान खां फुर्सत कान आहे, न भई मूंखे त नौकरी ते वञिणो आहे। त जेसि ताणी असां पंहिंजे व्यवसाय मां न निकिरी सघंदासीं, नौकरियुनि मां न निकिरी सघंदासीं कि न असांखे न्याय लाइ करे बि लड़णो आहे, त अहिड़ा कांड असां सिंधियुनि सां गॾु थींदा ई रहंदा। इहो कड़वो सत्य आहे। कुझु महीना पहिरीं मोहन हत्याकांड यानी कि इहो थियो हो, जंहिंजे अंदरि सिंधी छोकिरे खे बल्ले सां मारे मारे करे माॻे ख़तमु करे छॾियो हुन। इन कांड में बि कुझु कान थी सघियो। अगरि ॻाल्हि करूं प्रताप नगर में हिकु छोकिरो जेको वीचारो जोमेटो में कमु कंदो, माउ पीउनि जो आत्महत्या मामले खे अगरि ॾिसूं था त ईअं थो लॻे कि 12 साले जे ॿार यानी न्याणी सां गॾु कुझु न कुझु त ग़लति थियो हो स्कूल जी तरफ़ां। इहे साफ़ नज़र अचे पियो। छोकिरी स्कूल में एग्ज़ाम ॾियण वई, घर अचे थी ऐं 10-20 मिंट में ई आत्महत्या थी करे। त किथे न किथे इहो शक वञे थो स्कूल वारनि ते। स्कूल जे अंदरि ॾिसूं त 1 न 2 न अभी तो कई जगहनि ते कैमरा गायब आहिनि। ऐं पुलिस जी ॻाल्हि करूं त पुलिस बि जांच काफ़ी हद तक कई आहे, पर पुलिस जे हथ में को सुराग ई कान लॻो आहे। त उन्हनि जो चवण बि इहो आहे कि जॾहिं असां वटि को सुराग कान्हे, को सबूत कान्हे, त असां कंहिंखे गिरफ़्तार करूं। पुलिस पंहिंजी जॻह ते सही आहे। हिते उन्हनि जो घर वारनि जो जेको इल्ज़ाम आहे स्कूल वारनि जे मथां, उहे पंहिंजी जॻह ते सही आहिनि। हिते अगरि सिंधी एकता मंच जी ॻाल्हि करूं त उन्हनि बि काफ़ी सुठो धरनो प्रदर्शन कयो। अगरि जयपुर शहर में ॻाल्हि करूं त हिन टाइम ते सभिनि खां बेस्ट कमु करे पियो सिंधी एकता मंच। बहरहाल दोस्तों, जेसि ताणी सिंधी एकता मंच अकेलो छा कंदो, जेसि ताणी समाज जो उन्हनि खे सपोर्ट न मिलंदो, सिंधी समाज हिकु कान थींदो, त चवंदा आहिनि न अकेला चना ॿाहिरि नहीं जोक सकता। बसि उहा ई ॻाल्हि आहे। बिना एकता जे कुझु नथो थी सघे। अगरि एकता ई हुजे त पोइ CM खां मिली करे पाण दिव्या आत्महत्या प्रकरण में CBI जी मांग जी असां डिमांड करे था सघूं। ऐं इहो बि पक आहे कि जेॾीमहिल CBI जी जांच थींदी त कुझु न कुझु त सुराग मिलंदो, जंहिंसां कि पतो लॻंदो कि आख़िर दिव्या न्याणीअ आत्महत्या छो कई। पर दोस्तों, साफ़ ॻाल्हि इहा आहे कि सिंधी समाज खे न को त कम धंधनि खां फुर्सत आहे, न को पंहिंजी नौकरियुनि खां। हा, अगरि ॻाल्हि करूं असां कंहिं फंक्शन जी त उते नेता पखर ऐं मालानि में मस्तु रहंदा आहिनि। ॻाल्हि करूं सिंधी लाॾनि ऐं पंजणनि जी त नेता उन्हनि में बि ख़ुशि थींदा आहिनि, वञी नचंदा टुपंदा आहिनि। पर अगरि को सिंधी सां गॾु कुझु ग़लति थिए थो त पोइ चवंदा आहिनि असां वटि टाइम कान्हे। ग़लति आहे, इहो बिल्कुलु ग़लति आहे। ईअं त पोइ सिंधियुनि जे मथां हिन प्रकार जा कांड थींदा ई रहंदा। ऐं पोइ तव्हां सभु हिक ॿिए खे चईंदो भई मूं वटि टाइम कान्हे, उहो ॿियो चईंदो मूं वटि टाइम कान्हे। त ईअं करे सिंधियुनि जे मथां ज़ुल्म वधंदा ई रहंदा। किथे न किथे सभिनि खे मिली हिकु थियणो पवंदो। अॼु कंहिं मंदर में अगरि को भंडारो थो थिए त सच आहे ॻाल्हि, अगरि किथे को भंडारो थो थिए त उते सवनि जी त घणी थी ख़तम थी वञे, हज़ारे माण्हू पहुची था वञनि। पखरूं, मालाऊं, भंडारा, भीड़ थी लॻी वञे, ख़लक रोड जे ॿाहिरि ताणी निकिरी थी वञे। पर उते ई अगरि कंहिं सिंधी भाउ भेण सां कुझु ग़लति थो थिए त पोइ
भीड़ जुटाइण ई मुश्किल थी थी वञे। उते जा मुखी पंच ई गॾु कान था थियनि, उते जा नेता नगड़ा ई गॾु नथा थियनि, त इहे बिल्कुलु ग़लति आहे ऐं सिंधियुनि में एकता जी ॾाढी वॾी कमी आहे। दोस्तों अॼु बि समय अथव जयपुर जी ॻाल्हि करूं त 2-3 कांड थी चुका आहिनि। अॼु बि अगरि तव्हां ॿधी न कई त इहे कांड वधजंदा रहंदा, यादि रखिजो वधजंदा रहंदा इहे कांड। इन कारण एकता करो मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजी प्यारी भेनरूं, पंहिंजे हक़ लाइ करे एकता करो, न त जीअं सिंध में असां सां गॾु कांड थियो उहो कांड वरी हिंदुस्तान में न थिए। इन सां गॾु असां अपील कंदासीं, सिंधी समाचार यही अपील कंदो कि सिंधी एकता करो ऐं एकता करे CM साहब का मिली करे CBI जी जांच करो, ताकि कुछ न कुछ तो सुराग हथ अचे कि आखिर दिव्या आत्महत्या छो कई, न त इहो मामलो भी पूरी तरह ठंडे बस्ते में आहे, छोकी पुलिस विभाग वटि को भी सुराग कान्हे। वरी भी दिव्या आत्महत्या प्रकरण में को लेटेस्ट अपडेट हूंदी त असां तव्हांखे असांजे चैनल जे माध्यम सां ज़रूरु ॾेखारींदासीं। जय श्री झूलेलाल।